सदक़ल्लाहु अज़ीम। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। सभई दोस्त आवाज़ बुलंद आशिक़ रसूल मदीने वारे साईं ते महबूब जी ज़ात ते जागी करे ॾाढा सलवात। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन नबिय्यिल उम्मी व अला आलिहि व सल्लिम तस्लीमन दाइमन अबदन अबदा। उथ प्यारा ओ दिलवारा कमाए अलिफ मन में चो सुभान अल्लाह। उथ प्यारा ओ दिलवारा कमाए अलिफ मन में निंद्र मिठी कर फिटी कॾहिं त हणंदई कुन में। होशधार दिलदार ज़ारो ज़ार रोवंदे अॻियों बर थई सफ़र यकी सिर हलंदे। न को साथी भाव न को भाती पाण सां तूं खणंदे। उन महल पवंदई कल जॾहिं रहंदे रुञ में। जबलन मथा झूपड़ा झूला कीअं झुलन जंजो आसरो अलाग में से पत्थर मंझ पलन। ॾाढा जो सुभान अल्लाह। मुझो शहीद रहमतुल्लाह अलैह डॉक्टर साहब चवंदो त सुभान अल्लाह जी बरकत सां जन्नत में अल्लाह मुफ्त में वण हणाईंदो आहे। ऐं सुभान अल्लाह जी बरकत सां तव्हांजे लाइ जन्नत में हिकु सिर सोन जी लॻंदी ॿी सिर चांदीअ जी लॻंदी। जबलन मथा झूपड़ा झूला कीअं झुलन जंजो आसरो अलाग में से पत्थर मंझ पलन। से सदाई खुश रगन आसन लाथी अलाग मां चो सुभान अल्लाह। ओ जेकी अल्लाह अल्लाह कने से दुख्या की न रगने। न लालच का दुनिया जी न को ॿियो ई था घुरने। से सदाई खुश रगन जिन रीझायो पंहिंजे रब खे। सरदार जे सदके सभिनी खे मान मिलियो वा। महबूब मिठे जे ख़ातिर ही क़ुरान मिलियो वा। सलवात अदा पढ़ त वयल भाग वरे थो। ईसा मूसा नूह नबी उते रोवंदा पिया। अरबी अॾे हलो मुंहिंजा मिठा उते चवंदा पिया। जान बयार अरबी कजे ॿिया यार कबा काॾे। प्यार मिले जे पुनल जो त ॿिया प्यार कबा काॾे। सरदार अरबीअ जे हूंदे हिते हथ राधू सरदार कबा काॾे। हिकिड़ो ई गुलगंज वा त ॿिया हार कबा काॾे। अल्हम्दुलिल्लाह। अज 7 मई सन 2017 बमुताबिक 10 शबानुल मुअज़्ज़म 1438 हिजरी आचर जे ॾियारे सूमर जी रात सरहद शहर जे भरिसां मुझे प्यारे दोस्त मोहतरम जनाब हाजी शेर मोहम्मद बाड़ो साहब जे बार बार राब्ते सां अवां जुमलाए जमा जी सिक वारी दावत ते अल्लाह तबारक व तआला लंबो चौड़ो सफ़र कराए अज हिन ॻोठ में रब तव्हांजी पहिरों दफ़ो ज़ियारत भी कराई आहे। वरी क़ुरान ॿुधाइण जी सआदत भी नसीब कराई आहे। मुंहिंजा दोस्तो तौहीद खां सवा चारो ई कोन्हे। मां चवंदो आहियां हिन दौर में जंहिं माण्हू वटि तौहीद कोन्हे इन जो मिसाल ईअं आहे जीअं तव्हां साम्हूं कंहिं मुस्लमान जे घर में वॾो थाम हुजे। उन थाम में तक़रीबन 5 मण खीर हुजे। ओचितो तुझे प्यारे पुट जो पेशाब उन खीर में किरी पवे। हाणे इहो खीर पाक वा कन पलीत वा नथा ॻाल्हायो सभई। पलीत आहे न बाबा। थोड़े जो ॿिलीअ जो पेशाब न किरियो आहे। बकरीअ जो छेले जो घटे जो रिढ जो पेशाब न किरियो आहे। जानवर जो पेशाब न किरियो आहे। तुझे पुट जो पेशाब किरियो आहे। भला ईअं कयूं 5 मण खीर आहे 3 मण खीर खणी नालीअ में हारूं बाक़ी 2 मण खीर खणी इन भरिसां सरहद जे होटलनि ते चांहि में हलायूं जाइज़ थींदो? तव्हां चवंदो साईं शाह साहब पलीत खीर जी चांहि भी पलीत आहे। ईअं मुंहिंजो रब थो चवेव सरहद वारो
ताजी नमाज जो सवाब, ताजे जलसन जो सवाब, ताजी ज़कात जो सवाब, ताजे सदके खैरात जो सवाब, तवाजी हक वारी जमात जमीयत उलमा इस्लाम सा साथ देने जो सवाब, ऐं तवाजी इन्हनि बरकत भरे महफिलुनि जे मदरसनि ऐं मस्जिदुनि खे हलाइण जो सवाब, नमाज, कुरान, तिलावत, हज, उमरो, ज़कात, रमज़ान जा जेके सवाबनि इहे सभु मां अल्लाह वटि खीर वांगुरु पाक अथव। पर न जॾहिं को उम्मती हे नक ऐं पेशानी खणी अलाह जो दर छॾे ॿिए जे दर ते सजदो कंदो, पोइ उनजी सॼी इबादत पलीत खीर वांगुरु पलीत थी वेंदी, छो त सजदे जे लाइक़ आं त मां अकेलो अल्लाह। अब तौहीद वारो माण्हू मरी वेंदो आहे न, उन जे लाश मां बि ईमान जी खुशबू ईंदी आहे। दुनिया में मुशरिक मरंदो आहे त उन जे लाश में शिरक जी धप हूंदी आहे। ॾिठई कोन मेराज जी रात जॾहिं मदीने वारो साईं आमिना जो लाल मुंहिंजो रहमतुल्लाह अलमीन नबी जन्नत में विया त मुंहिंजे साईं खे खुशबू आई। पाण फरमायो जिब्रील हीअ खुशबू छांजी आहे? मां बार बार वाइज़न में इहा ॻाल्हि ॿुधाईंदो आहियां, अॼु बि सरहद वारो तव्हांखे ॿुधायां तो 5 शयूं अल्लाह जूं नेमत तव्हां इन्हनि खे न मोटाईंदा कयो। तव्हांखे को खुशबू ॾे त बिस्मिल्लाह करे वठिजांइ, खुशबूअ खे न मोटाइजांइ, ख़ुदा नाराज़ थींदई। ॿिए नंबर ते तव्हांखे को खीर ॾे त खीर बि अल्लाह जी नेमत आहे, खीर खे न मोटाईंदो कर। 3 नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो तव्हांखे को सुरमो ॾे त बिस्मिल्लाह करे वठिजांइ, सुरमे खे बि न मोटाइजांइ। 4 नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो तव्हांखे को तेल ॾे त तेल खे बि न मोटाइजांइ। तेल वारनि खे हण, ॾाढ़ी मुबारक खे हण, ॾाढ़ी चमकंदी, जिस्म खे हण, जान नरम थी पवंदी, जिस्म में ख़ारिश जी बीमारी न थींदी। 5 नंबर ते मुंहिंजे साईं फरमायो तव्हांखे अल्लाह साईं जेकॾहिं बाना तव्हांखे दुनिया में को विहाणो ॾे ताक में मजलिस में त बिस्मिल्लाह करे विहाणे खे बि न मोटाइजांइ, न त ख़ुदा नाराज़ थींदई। मेराज जी रात मुझे सोने की खुशबू आई। पाण फरमायो हीअ खुशबू छांजी आहे? जिब्रील तो जे मुंहिंजा सोना साईं हीअ खुशबू अॼु खां 1000 साल अॻु में फिरौन जे दौर में फिरौन जी मालात में हिकिड़ी अल्लाह जी बानी हुई, का फिरौन जे बंगले में बुहारी ॾींदी हुई, साईं फिरौन जी नौकराणी हुई। उहा हिकिड़ी रात फिरौन जी धीअ खे शाम जो टाइम सिंगार पई कराए, सिंगार कराईंदे कराईंदे उन अम्मा साइण जे हथनि मां फणी छॾाइजी वई, वारनि खे फणी पई ॾे, फणी छॾाइजी वई, फणी ज़मीन ते किरे पई। अम्मा साइण जॾहिं ज़मीन तो फणी खई त ज़ुबान मां लफ़्ज़ निकतस, चवे थी बिस्मिल्लाह। छा चई? सभु ॻाल्हायो न, छा चई? बिस्मिल्लाह। फिरौन जी धीअ उन अम्मा साइण खे चवे थी त बिस्मिल्लाह कंहिंजो नालो आहे? चई बिस्मिल्लाह उन रब जो नालो आहे जेको तुंहिंजो बि रब आहे, मुंहिंजो बि रब आहे, तुंहिंजे अबे फिरौन जो बि रब आहे। ऐं क़ुरान मजीद जी सवाइ सूरत तौबा जे हर सूरत जे मुंड में बि अल्लाह से बिस्मिल्लाह रहमान रहीम लिखाई आहे। ऐं मुंहिंजे साईं फरमायो त जॾहिं मोमिन बाना पुलसरात जो रस्तो पार कंदा न त पुलसरात जेका जहन्नम में उते जेके रब साईं कुंडियूं हणायूं जहन्नम जूं शिकी जो गुनाहगारनि खे, उहे 19 कुंडियूं, उहो जेको मुंहिंजो उम्मती उथंदे वेहंदे घुमंदे फिरंदे हर ख़ैर जे कम में चवंदो बिस्मिल्लाह रहमान रहीम, इहो मुंहिंजो उम्मती जॾहिं पुलसरात जहन्नम जी पार कंदो, हे बिस्मिल्लाह रहमान रहीम उहा अज़ीम आयत जंहिंमें अल्लाह 19 अखर रखाया आहिनि, जहन्नम जो कुंडियूं बि 19 आहिनि, पोइ हिकु हिकु अखर इंशा अल्लाह 19 कुंडियुनि खां रस्तो पार कराए वञी मोमिन खे जन्नत जे दर ते पहुचाए। अम्मा साइण दी चवे फिरौन जी धीअ खे त बिस्मिल्लाह उन रब जो नालो आहे जेको तुंहिंजो बि रब आहे, मुंहिंजो बि रब आहे, तुंहिंजे अबे फिरौन जो बि रब आहे। न्याणी वई वञी पीउ खे दां ॾिनई, अब्बा तुंहिंजी कहिड़ी इज़त आहे? तोखे त घर जी टके जी नौकराणी बि नथी मञई, तूं त पाण खे वॾो फने खान सॾाईंदो आहे। फिरौन काविड़जी वियो, अम्मा साइण खे घुराए। मुसलमानो गरीब जे आॾो हक़ चवण सोलो आहे, के वडेरे के भोतार के खान जे आॾो मुंह ते हक़ चवण इहो अफज़लुल जिहाद कलिमत हक़िन इंद सुल्तानिन जाइरिन। मिठे नाले वारे रसूल फरमायो वॾे में वॾो जिहाद इहो आहे जो ज़ालिम खे माण्हू मुंह ते हक़ जो कलमो चवे। फिरौन ज़ालिम न हो, एडो ज़ालिमो युज़ब्बिहून अबनाकुम व यस्तहयून निसाकुम, जे पंहिंजी दौरे हुकूमत में 70-80 हज़ार ॿार जीअरा कुहाए छॾिया।
अल्लाह पुट जमे ज़बह क्योस न्याणी जमे जियरी छॾोस अल्लाह फरमायो फिरौन ज़ालिम तू भी तू आ मां भी रब्बा 70,000 ॿार कुआया थी पर मां अल्लाह हिकु ॿार पैदा कयां थो जंहिंजो नालो रखंदोमांसि मूसा अलैहिस्सलाम निभागा तुझे घर में पाले ॾेखारींदोमांसि पाले ई न पाले अबा ॾाढी ज़ात कंहिंजी आहे सुपर पावर केरु आहे फिरौन उन माईअ खे चवे थो माई मारींदो मां लाश जा टुकड़ा टुकड़ा कंदो मां मूंखे रब मञी दिया कनन वाह अम्मा तुझी गैरत के सलाम वाह अम्मा तुझी तौहीद के अजमत के सलाम फिरौन ज़ालिम के मुंह ते चवे थी मुंहिंजो रब थी त रब मूसा व हारून मुंहिंजो रब उहा जेको फिरौन जेको मूसा जो बि रब आहे त हारून जो बि रब आहे तोखे न मञींदी मां फिरौन तो चए माई मारे मारे लाश जा 7 टुकड़ा कंदो मां चेती भली मुझे लाश जा टुकड़ा कर इंशाअल्लाह मुझे जिस्म जे गोश्त जी बूटी बूटी मो आवाज इंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह फिरौन तो जे ये माई भी का पक्की वाह बेणिया कलमो ही नथी छॾे तो वाह भी तौहीद में पक्का हूंदा न सख्त मुशरिकाणी हुजे त तो मीरपुर माथेलो भी टपी वञे भॼी वञे एॾो पनो आकिल क्रॉस करे वञे पर हीअ जुजे कोन थी फिरौन तो चे जल्दी कयो बाहि बारियो अल्लाह तोखे त घर वेठे कलमो मिलियो थी सरहद वारा कदुर न थी कंडो भी न लॻो थी कलमे जे करे ओरे ॾिस अम्मा साण खे जीअरो बाहि में थो विझेसि बाहि भरी वई तेल जी कढ़ाई सख्त गरम थी वई फिरौन तो चे अम्मा साण के तुझा बच्चा अथी उहे भी खणी आ त मां जीअरा बाहि में साड़िया ब मासूम गुल खणी आई अबा औलाद केर ॾींदो आहे असां हिकिड़ी जाइ ते वाइज़ करण वियासीं चए साईं हिन ॻोठ में हिकिड़ो भाउ आहे मुस्लमान जेके अल्लाह साईं हिकु घरवारीअ मां 22 ॿार ॾिना सुभान अल्लाह डरी थो करे 22 ॿार मूंखे यकीन न पियो अचे मां जो न भा 2 शादियूं कयूं हूंदे न साईं शाह साहब 22 ॿार हिकु घरवारी मां गोठ जे वडेरे के चऊं भोतार के साईं न गोठ में फिलाने मुसलमान भाव के हमरा के अल्लाह से 22 ॿार ॾिनान वडेरे जी ओचितो मुलाकात थी हुन हमरा सा रस्ते ते अड़े बीजा साईं बाबा खैर ताए भोतार हा ॿियो मिड़ई खैर आ ए गोठ वारा निभागा कूड़ ताण न सच ता चवन तोखे अल्लाह साईं हिकु घरवारी मो 22 ॿारनि जी औलाद ॾिनी आ वडेरा गोठ वारा निभागा कूड़ ताणनी मांखे अल्लाह साईं 23 ॿार ॾिना हिकिड़ो रात जायो थी मांखे 22 न मांखे 23 हिकिड़ो रात जायो आहे मां जो इहा ॻाल्हि ॿुधाई मार्च जे महीने में मुंहिंजो जलसो हो हाले जी शरीफ दरगाह जे भरसां काज़ी हिंगोरो वा मेतलन जो ॻोठ आहे उते जो मां इहा ॻाल्हि ॿुधाई हज़रत साईं अब्दुल समद हाले जी शरीफ वारनि जा माइट वेठा हा मुंहिंजे जलसे में मौलाना पीर अब्दुल गफ़ार इंडड़ साहब उथी बीठो मांखे चए साईं शाह साहब इहा कहिड़ी वॾी ॻाल्हि आहे अॼु तुंहिंजे वाइज़ में जेको फिलाणो जमाती वेठो थी इन जो दीदार कर इन खे अल्लाह साईं हिकु घरवारीअ मो अल्लाह जो कसम 35 ॿार ॾिना मां वज़ू सां वेठो क़ुरान पे 35 ॿार हिकु घरवारीअ मो जे जॾहिं बि इन जी माईअ खे पेट थींदो आहे 4 ॿार ॼणींदी आहे वाह मुंहिंजा अल्लाह तुझी ताक़त वरी मां वियो सेॾे सिब्बी कोयटा कलात खुसदार बलोचिस्तान मुंहिंजा 7 ॾींहं जलसा हा जल मक्सी जे इलाइक़े में उते हिकिड़ो वॾेरो हुजे भोतार हुजे सरहद वारो स्टेज ते वेही रोए पियो साईं शाह साहब सैयद सगोरा अलाह जो वास्तो थी जमात को मुंहिंजे लाइ दुआ घुराए 1000 एकड़ ज़मीन जो मालिक आहे 4 शादियूं कयूं अलाह पुट त नथो ॾे पर न्याणी बि नथो ॾे औलाद केरु ॾींदो आहे अम्मा साण के तो चे फिरौन मांखे रब मञींदी कन न मञींदी न त तुझे बच्चे के खणी जीअरो बाहि में साड़ा थो अम्मा जी तौहीद के सलाम आ अम्मा जी गैरत के सलाम आ चेती फिरौन भली मुझा बच्चा बाहि में साड़े छॾ इन्नल लज़ीना क़ालू रब्बुना अल्लाह असांजो रब अकेलो अल्लाह वाह अम्मा तुझी गैरत के सलाम 4 सालन जो मासूम ॿार खणी करे फिरौन जे फौजिन जीअरो
तेल जी कढ़ाई में सख्त गरम बाह में साड़े छड़ियो उन बार जो लाश त कोयलो बनजी वियो पकोड़ो बनजी वियो अल्लाह अकबर कबीरा फिरौन तो चे माखे दे खबर हाने रब मनी दिए कन न त खीर प्याक बार भी खणी वनी जिन बाह में उछलाइंदो साए अम्मा साण जी गैरत के सलाम आ चेती भली मुझो इयो बच्चो भी साड़ आउठो थी निभागा तोखे न मनी दी माए मुझो रब अकेलो अल्लाह खीर प्याक बार इन्हें के बाह में उछलायो अबा मुझो अकीदो मुझी जमात जमियत उलमा इस्लाम जो अकीदो असांजे बुजुर्गन जी दरगाह उन साईं हाले जी शरीफ वारन जी दरगाह जो अकीदो मुझे बाबे साईं मुझे मुर्शिद हजरत साईं बेर वारन जी दरगाह जो अकीदो असांजी पाड़े वाली दरगाह जरार पहोड़ शरीफ जो वारन जो अकीदो असांजे जिले जी दरगाह साईं सुमरानी शरीफ वारन जी दरगाह जो अकीदो असांजे मुर्शिद साईं शापुर चाकर वारी दरगाह जो अकीदो स्टेज ते वेठल इन बुजुर्गन आलिमन हाफिज़न जमियत उलमा इस्लाम ऐं जमियत उलमा इस्लाम जे परवानन तवा मुजाहिदन जो अकीदो आ अल्लाह साईं वण के चवे त वण गालाए अल्लाह साईं अबू जहल जे मुठ में पथरन के चयो त पथरन भी गालायो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह साईं हिकड़े दफे अबू जहल जी मुठ में पथरन के चयो पथरन भी नबी साईं के सुञाणे कलमो पढ़ियो बंद मुठ मो आवाज आयो अशहदु अन्नक मुहम्मदुर रसूलुल्लाह अल्लाह से हिकड़े दी गोव के चयो गोव भी नबी साईं सा गालायो ये मुझे सोने जी मजलिस आ झिरकी पखी झिरकी साहबा जी मजलिस में आई चू 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 बोले थी नबी साईं का थे सल्लल्लाहु अलैहि वसल्लम गोले थी झिरकी के मुझे साईं जे जिस्म पाक मां खुशबू आई समझी वही इयो आ मदीने वारो साईं छो त मुझो महबूब सहाबा जे विच में इए वेंदो हो जिया तवा जे रात जो आसमान जे सितारन में चोॾीअ जो चंद्र विच में चमकंदो आ मदीने वारो साईं साहब जी मजलिस में अम्मा आयशा जी झोल में सरहद जा मुसलमानों इए चमकंदो जिया बुखारी सैयद जे हथ में अज ताजे जलसे में कुरान थो चमके झिरकी मुझे साईं के कन में चवे थी पांजी बोलीअ में या रसूल अल्लाह तू असां जो भी रहमत वार नबी या फिलाणे शिकारी मुझा बच्चा खयान माके छडाए दे साईं हुकुम कयो न शिकारी बच्चा वापस करे दिना झिरकी नबी साईं जा थोड़ा मनींदी शुक्राना कंदी उडरंदी वही महबूब जा अल्लाह जा शुक्राना तोरी तारीफ कंदी वही चो सुभान अल्लाह अल्लाह साईं हरणी के चवे हरणी नबी साईं सा गालाए उहा भी त मदीने जे जानवर हरणिया चवे थी सोना तू के मां सुञाणा थी काफर तोखे न तो सुञाणे सोना कलाक जी मोहलत वठी दे त मां बचन मो सिक लाहे अचा बचन के खीर प्यारे अचा सोना ही मुके विकणंदो या ज़बह कंदो यतीम न भी तोखे यतीमन जो कदर होंदो आ मां मुंजा बच्चा यतीम थी वेंदे साईं फरमाए पुट कलाक जी मोहलत दे शिकारी तो जे मुसलमानन जा नबी जेको जानवर शिकार मो भजी वेंदो वो बीर मोटी न ईंदो अला किथों वरी मां फासाए अचा मुझे साईं फरमायो काफर के पुट तू मुखे नथो सुञाणे मदीने जा जानवर भी मुखे सुञाणन था जे करे अल्लाह जो कसम हरणी मोटी न आई त मां मोहम्मद पाक तोखे जानवर जी कीमत भरे ॾींदो साईं ठीक आहे मां हरणी के आजाद थो कयां हरणी भजंदी थी वञे मुझे साईं जे वायदे मुताबिक भजंदी थी वञे बच्चन के चेती जल्दी कयो मामो सिक लाए वठो खीर पी वठो अल्लाह जो कसम मां जन्नत जे घोट मिठे पाक मोहम्मद साईं के कलाक जे लाइ ज़मानत वठी आया ओ मुंहिंजा बचड़ो जल्दी कयो मामो सिक लाए वठो तव्हां जी अमड़ वेंदी न त हिकिड़ो मिंट भी देर थी वियो त क़यामत जे ॾींहुं महशर जे मैदान में महबूब जो रब मां हरणीअ को भी हिसाब किताब कंदो बच्चा दा चवन अम्मा तुझी जुदाई में माओ जी जुदाई में असा के खीर काडो वणंदो अम्मा तुझी जुदाई में कलाक में अम्मा माओ जी सिक पूरी न थींदी आ एडो रहमत वारो नबी आ त पो अम्मा असा के भी वठी हल असा भी महबूब जो दीदार करे कदमन में इलाज करे अम्मा तुझे लाए हमेशा जी आजादी कराईंदासे पाण त आई बच्चन के भी कायूं आई उन काफर शिकारी जो मंजर डिठो त मुसलमानन जे नबी सा जानवर भी सच्चा वायदे मुताबिक अध कलाक में पाण त मोटी आया पर 5 बच्चा भी कायूं आया
बच्चा ता चवन महबूबा असां यतीम थी वेंदासे असांजी अमड़ के महबूब आजाद कराए दे उन काफर जी दिल में भी ईमान जी मोहब्बत भरजे आए मुसलमानन जा नबी अवां राजी थियो मां शिकार के शिकारी मां शिकार के बच्चन समेत हरणिया के आजाद तो कया पर महबूबा हथड़ो ओरे कर कलमो पढ़ाए मुखे पंहिंजो मुरीद करे जन्नत जो वारिस बणाए मुझे गालाइण जो मतलब हुयो त माना ॾिसो जानवरन के रब थो चवे उहे भी गालाइन था हिते फिरौन जे ज़ालिमन जने मासूम बार के उछलायो गाल याद विसरी वई उन खीर प्याक बार के बाह में उछलायो बाह साड़ी दिया कन ठारी दिया साड़ी दिया न अल्लाह से बाह के हुक्म दिनो खबरदार खबरदार ये बच्चो जेको तुझे अंदर थो अचे यो खीर प्याक बारा पर हुक्म मा रब जो आ इन्नमा अमरुहु इज़ा अराद शयअन अन यक़ूल लहू कुन फयकून खीर प्याक बार गालाइंदा न पर हुक्म अहकमुल हाकिमीन जो आ बच्चा पंहिंजी माउ सां ॻाल्हाए दिल जाए देस सरहद जे इलाइक़े जा मुसलमानो घोटकी इलाइक़े जा मुसलमानो कुरान जा आशिको दीन जा परवानो मीरपुर जे इलाइक़े खां आयल मुसलमानो माॾे तवज्जो कयो आज शेर मोहम्मद जी दावत ते अचण वारो उन खीर प्याक बार पंहिंजी अमड़ सां बाहि मों ॻाल्हाए थो अम्मा तौहीद ते पकी थी जाए अम्मा ईमान ते पकी थी जाए अल्लाह जो कसम ज़ाहिर में बाहि थी अंदर अची ॾिस जन्नत जो बाग थी नारो ताणी ॿुधायो ख़ुशीअ में नारे तकबीर नारे तकबीर या त हुई मूसा अलैहिस्सलाम जे दौर जी अमड़ जिनजा बच्चा सड़ी विया फिरौन तो जे माई ॾे ख़बर हाणे तुंहिंजो वारो आ मञींदी रब नन भागा अग में अण ॾिठो सौदो हो हाणे त अखियुनि सां जन्नत ॾिठी आहे ईमान वञा मज़बूत थी वियो आहे त हिन खे बि बाहि में विझो साड़ोस अम्मा साइण थी चवे भली फिरौन मूंखे साड़ मां तोखे न मञींदी मैं मुंहिंजो रब वहदहु ला शरीक लहू जॾहिं अम्मा साइण खे खणी बाहि में उछलाइनि था फिरौन तो जे बियो 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 10 साल मुझे बंगले में बुहारी ॾिनी थी मुझी खिदमत कई थी दुख तो दे तो के बाहि में साड़ा तो बच्चा सड़ी विया थी का वसियत हो जई त ॿुधाए मां फिरौन तुझी वसियत पूरी कयां अम्मा साइण थी जे ज़ालिम मुझी बी का वसियत न आहे मुझी वसियत इहा आहे जॾहिं मां बि बाहि में सड़ी वञा न मुझे लाश जा हॾड़ा मुझे मासूम ॿारनि जे लाशनि जा हॾा कफन में हिकड़ी जाइ ते गॾु करे दफ़न कजाए ऐं पोइ क़ब्र बि हिकड़ी ठाहिजाए छो त क़यामत जो ॾींहुं थींदो जॾहिं क़ब्रां खुलंदियूं इंशाअल्लाह मां महशर जे मैदान में उथंदमि अल्लाह वटि हिसाब किताब थींदो मां पंहिंजा मासूम गुल खणी ईंदमि ऐं पोइ रब खे चवंदमि मौला मूंसां न कजाए मां तुंहिंजे नाले तो तौहीद तो बच्चन समेत कुर्बान थी आई आहियां अबा इन वाक़े के हज़ारे साल गुज़री विया मेराज जी रात मदीने वारो साईं जने 27 रजब जी रात जन्नत में वञन पिया अल्लाह फरमायो जिब्रील उन तौहीद वारी अम्मा जे कब्र मो लाश मो वञा खुशबू थी हले रहमत जे मलाकन के जो उहा खुशबू खणी चन मां महबूब जो तौहीद वारी अम्मा जे लाश मो जेका खुशबू थी हले उन सां मां मिठे मोहम्मद जो इस्तक़बाल कराया इतो सबक सिखत अल्लाह के तौहीद केडी प्यारी है या तो ये मूसा नबी जे दौर जी अमड़ पर अच त मदीने वारे साईं जे दौर जी बिकड़ी अम्मा हुई जेका तौहीद ते पकी उन जो वाक़ियो ॿुधाया इंशाअल्लाह पो शेर सिंध अल्लामा खालिद महमूद रहमतुल्लाह अलैह जा फर्जंद भी इंशाअल्लाह अची वेंदा मदीने वारे साईं जे दौर में हिकड़ी अम्मा हुई जिन जो नालो बीबी सुनेरा जेका कलमो थी पढ़े अबू जहल वारा काविड़ जी विया उतबे वारा काविड़ जी विया शेबे वारा काविड़ जी विया अम्मा साइण के वारन को वठी मक्के पाक जी घिट में गीलन था अम्मा साइण रोए थी मार था दिल अरे ज़ालिमो मुझो केड़ो डोआ नऊज़ बिल्ला मां ज़िना कराया इन करे था मारियो चे न न भला मां कंहिंजो खून कयो आहे इन करे था मारियो चे न न भला मां कंहिंजे घर जी चोरी कई आहे तोहमत हई आहे इन करे था मारियो चे न न बाक़ी मुझो केड़ो डोआ
तू हिकड़े अल्लाह के मनी दिया मुसलमान जे नबी जो कलमो पढ़ दिया इन करे था मारो कलमे के छॾे दे मुहम्मदी दीन के छॾे दे वडेरे सां तोखे शादी करायो उन जे पुट सां हीरन में सोन में जवारन में तोरींदासे 40 नौकरियाणियूं तुंहिंजूं रखंदासे अबू जहल मांखे लालच न दे जे इहा ॻाल्हि आहे भली मूंखे मां मुंहिंजे लाश जा टुकड़ा थी वेंदा मुंहिंजे गोश्त जी बूटी बूटीअ मां आवाज़ ईंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अबू जहल तो जे हीअ माई बि पक्की वाह बेणिया कलमो न छॾींदी हिन जे लाइ बि को मीटिंग कयूं सलाह कयूं जे मायूं सुधरी वयूं पोइ त मर्द बि सुधरी वेंदा छो त वॾो मकर औरतुनि खे हूंदो आहे इन कैद कुन अज़ीम अलाह औरतुनि जे मकर खां बचाए ॿार जो पहिरों मदरसो बि माउ आहे माउ नेक आहे त पोइ ॿार ते असरु थींदो आहे अमड़ फातिमा हुई जेका तहज्जुद जी नमाज़ में 7 सिपारा कुरान जा पढ़ंदी हुई बचड़नि खे खीर प्यारे कुरान पढ़े तॾहिं त पुट हसन हुसैन जहिड़ा पैदा थिया न ते हाणे हिकिड़े सलाह ॾिनी चे मुंहिंजी सलाह वठो चे कहिड़ी इन माईअ को कलमो खसणो आहे न इनखे मारे इन जे लाश खे मके पाक जे चौंक ते लटकायो अस्तगफिरुल्लाह जेका माई इन खे ॾिसंदी तौबा तौबा करे कलमो ई न पढ़ंदी ॿिए वरी चो न ईअं न कजो तव्हांजे दीन जी गिला थी वेंदी कीअं माण्हू छा चवंदा ॾिसो काफ़रनि जो अखलाक मुस्लमाननि जी औरत खे मारे लाश खे लटकायो अथऊं ऐं होॾे मुसलमाननि जे नबी वटि असां काफ़र पंहिंजियूं न्याणियूं था छॾे वञूं पंहिंजे कुलनि तो चादर लाहे 2 टुकड़ा करे चए थो हीउ टुकड़ो मुंहिंजे लाइ काफ़ी आहे अॼु मां नबी काफ़रनि जी न्याणियुनि जा मथा ढकाइण आयो आहियां मुसलमाननि जो नबी काफ़रनि जी न्याणियुनि जा मथा ढकाए असां वरी मुसलमाननि जी न्याणीअ जे लाश खे लटकायूं ईअं त माण्हू असांजो दीन ई छॾे वेंदा ॿिए वरी चओ मुंहिंजी सलाह वठो कहिड़ी नांग बि मरे लठ बि बचे कम बि थिए रात जो बाहि में शीखा तपायो अल्लाह लोई शीखा बाहि में तपाए 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 सुबह जो खणी चो अम्मा ज़ुनेरा जे वेझो अचो चवेसि ज़ुनेरा कलमो छॾींदी कन न जे चवे न छॾींदमि त पोइ लोई शीखा खणी अखियुनि में हणोसि नूर आहे त जहान आहे जे नूर वियो त सभु उज़वा बेकार तारा निकिरी ईंदसि अंधी थी वेंदी भिटकंदी हिन खे ॾिसी का माई कलमो ई न पढ़ंदी जे वाह जी सलाह ॾिनी थी सुभाणे ईअं कंदासीं इन्हनि ज़ालिमनि रात जो लोई शीखा बाहि में तपाए 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 सुबह जो खणी आया अम्मा ज़ुनेरा साण ज़ंजीरनि में जकड़ियल आहे अबू जहल तो चवे ज़ुनेरा चे जी कलमो छॾींदी कन न त लोई शीखा सॼी रात बाहि में तपाए तोखे अखियुनि में हणंदो माए नूर आहे त जहान आहे जे नूर वियो त सभु उज़वा बेकार अंधी थी वेंदी आहे भिटकंदी आहे अम्मा ज़ुनेरा जो जवाब ॿुधो सरहद वारो सोन जे अखरनि सां लिखण जहिड़ो आहे ओ अबू जहल ज़ालिम हे त माउ जे पेट में मुंहिंजे रब मूंखे अखियूं ॾिनियूं अल्लाह जो कसम आहे भली मुंहिंजूं अखियुनि मां तारा कढ मां उन अल्लाह खे सॾु कंदमि जेको हिकिड़े मिंट में सॼी दुनिया जी औरतुनि जे अमड़नि जे पेटनि में कंहिंखे पुट ॾींदो आहे कंहिंखे न्याणियूं ॾींदो आहे हिकिड़े मिंट में सॼी दुनिया जे ॿारनि जूं लखे किरोड़ियूं अखियूं अल्लाह ठाहींदो आहे चओ सुभान अल्लाह माउ जे पेट में अखियूं ठाहिण वारो अलम नजअल लहू ऐनैन व लिसानन व शफ़तैन अबू जहल कावड़ी जी वियो अम्मा साण जो अखियूं कॾहिं तारा निकिरी आया कलमे जे करे अम्मा साण जूं अखियूं निकिरी आयो पर कलमे ते पकी आ चवे थी अबू जहल मुंहिंजे रब में मूंखे यकीन आहे मूंखे अखियूं ॾींदो चओ सुभान अल्लाह हज़रत अम्मा साण ज़ुनेरा ईमान ते पकी आहे अम्मा ज़ुनेरा रज़ी अल्लाह ताला इस्तक़बाल शहीद से फर्जंद जो उथी भी इस्तक़बाल कयो जिंदा है कायद जिंदा है राशिद की सूरत जिंदा है तारिक की सूरत जिंदा है इस शेर की सूरत जिंदा है आ गया शेर आ गया जा गया जा गया शेर जा गया कल भी खालिद आया था आज भी आया है कल भी खालिद छाया था आज भी खालिद छाया है नारे तकबीर सब साथी पंहिंजनि जाइन ते वेही रहो अम्मा ज़ुनेरा रज़ी अल्लाह ताला अन्हा जूं अखियूं निकिरी वयूं रात जो काफ़ी टाइम थी वियो अबू जहल तो जे ज़ंजीर खोलियोसि काथे आ तुझो रब तोखे अञा कोन अखियूं मिलियूं
चवे थी ज़ालिम मुझे रब वटि देर हूंदी आ पर अंधेर न हूंदी आ छो त मुंहिंजो रब इंशाअल्लाह मूंखे यकीन आ मोमिन जी तवक्कल अल्लाह में हूंदी आ मूंखे अखियूं ॾींदो ओ माई अंधी थी वई आ भिटकंदी मरी वेंदी तोखे अखियूं कोन मिलंदियूं कावड़ में अची करे चे थी अबू जहल माण वारो तू न आहे माण वारो मुंहिंजो रब वा जंहिंजो कलाम मुक़द्दस में क़ुरान मजीद में ऐलान आ तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी खलक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला जे रब साईं जो बीजा ते ऐलान आ कुल्लु मन अलैहा फान तवज्जो के मां गाल पूरी कया मुंहिंजा मेहमान मोहतरम अची विया आहिनि कुल्लु मन अलैहा फान व यबका वजहु रब्बिका ज़ुल जलालि वल इकराम अबू जहल मारींदो तू न आहे माण वारो मुंहिंजो रब वा जंहिंजो क़ुरान में ऐलान आ फरमाए तूलिजुल लैल फिन नहार व तूलिजुन नहार फिल लैल बीजा दे फरमाए व तुखरिजुल हय्य मिनल मय्यित व तुखरिजुल मय्यित मिनल हय्य व तरज़ुकु मन तशाउ बिगैरि हिसाब ऐ मोमिन कलमे में भी पढ़ंदा न ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत वहुव हय्युल ला यमूत अबदन अबदा ज़ुल जलालि वल इकराम बियदिहिल खैर वहुव अला कुल्लि शैइन क़दीर जेके कुरान वणे हथ मथे करे जो सुभान अल्लाह अम्मा सुनेरा रात जा 12:30 थी विया अखियूं कोन मिलियूं अबू जहल तो चवे निकरी असांजे घरों निकरी वन बस तोखे अखियूं कोन मिलियूं अब मां ता कोशां तो दुनिया में को पुलिस वारो के चोर सा मेहरबानी करे चवे हल बाबा आजाद थो कया थाने में बीयर चोरी न कजाए तो वो चोर भजी वेंदो या पुलिस वारे के चंदो थाने में चाय पियार त पो वना भजी वेंदो न हथ कट त मां एरो पनो आकिल टपी तो वना सखर तो वनी भजी वना एरो यो वनी पंजाब वाले वनी रांती तो निकरा माके निकुर हथ कट मुंजा एड़े नमूने अम्मा जुनेरा के इन ज़ालिम डोहीदार समझो हालांकि अम्मा डोहीदार नहीं कलमे जे करे अबू जहल तो चेस हथ खोलियोस जंजीर खोलियोस वन माई निकर मुझे घरों मता मारे न छड़ाए अखियूं खोले अम्मा साहण के तारा त निकरी विया कावड़ में दिसी करे नेड़ में ये कावड़ जो निशान आणे चेसी अबू जहल अल्लाह जो कसम अज रात मोहलत दे ये न वेंदी साए ज़ालिम सुबह जो तोके तारा दिखारे पो वेंदी साए अल्लाह में यकीन हो न साईं हाणे रात जा 12 थी विया 12:30 वडेरा सुम्ही पिया ठीकु आहे नौकरो तव्हां वेहो चौकीदारो जॾहिं हिन माईअ खे अखियूं मिलनि त असांखे निंड मों थारजो अल्लाह अकबर अध रात जो अम्मा साइण आसमान दे तके चे थी मौला जे दिल नथी चवई अखियूं ॾियण ते रब न ॾे त न ॾे ख़ैरा मता सुभाणे मयार ॾे ज़ुनेरा कलमो पिड़े अखियुनि जे करे न मुंहिंजा अल्लाह अंधी हूंदमि भिट कंदमि पर मिठे मोहम्मद जो कलमो न छॾींदमि अल्लाह जे ॾींदे त तुंहिंजी महिरबानी आहे छो त मां तुंहिंजे नाले जी हाक हणी वेठी आहियां रब तुंहिंजी इज़त ऐं शान ते फ़र्क़ु न ईंदो छो त क़ुर थो फरमाए हो वल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हुवा आलिमुल ग़ैबि वश्शहादा हुवर रहमानुर रहीम हुवल्लाहुल्लज़ी ला इलाहा इल्ला हु अल मलिकुल कुद्दूसुस सलामुल मुमिनुल मुहैमिनुल अज़ीजुल जब्बार अल जब्बारुल मुतकब्बिर सुब्हानल्लाहि अम्मा युशरिकून हुवल्लाहुल खालिकुल बारिउल मुसव्विर लहुल अस्माउल हुस्ना युसब्बिहु लहु मा फिस समावाति वल अर्द व हुवल अज़ीजुल हकीम अम्मा साण रात जा 3:30 थी विया असांजा मुर्शिद हज़रत साहिब बेर वारा वॾा रहमतुल्लाह अलैह फरमाईंदा हा तेरे रात जो पोयों टाइम थींदो आहे अल्लाह जी रहमत दुनिया जे आसमान ते लही ईंदी आहे पोइ हलाली जानवर तव्हां असांजे घरनि में सिंधी कुकड़नि न इहे बि उन महिल रब जी रहमत ॾिसी उथी बांग ॾींदा अथव ए बकरियूं शेला ये रात जे पहिरें पर में निंड कंदा आहिनि पोएं पर में अल्लाह जी रहमत हलाली जानवरनि खे नज़र ईंदी आहे इहे उथी रब खे यादि कंदा आहिनि
हरामी जानवर कुत्ता बिल्ला सूअर बगड़ ये पेरे पर में भौंकदा जरे अल्लाह जी रहमत लई इंदी हरामी जानवर के निंड इंदी हलाली जानवर उथी अल्लाह के याद कंदा तडी त रब रहमान जा प्यारा बना भी इन माल उथी तहज्जुद जी नमाज पढ़ंदा थी मौला ही कबूल जो टाइम मा आसमान जे मलकन को भी रणियों निकरी वयूं रब हाने त अखियों देस बिलाल जी आजान जो टाइम थियो अल्लाह अकबर रब फरमाए कुल फयकून अमड़ के तौहीद जे करे अखिन में नूर अची वियो जरे अम्मा साईं जी रोशनी नूर जी अची वई खुशी में नारो है नारे तकबीर एड़ो नारो है जो वडेरन जी निंड फिटी वई जालिम उथी बीठा खैर ताए माई छा थियो अबू जला अच देखाराए मुझे रब मा के नयूं अखियों दिनियो थी अखिन में नूर दिनो थई चे भला नजर वई थी दीद पोई थी चे काबे जे रब जो कसम माओ जे पेट में जेके अल्लाह अखियों दिनियो जाते दिसंदी हम उते नजर पौंदी ही हाने जेके रब कलमे जे करे तौहीद जे करे ईमान जे करे कुरान जे करे मुझे रब मा के नो नूर दिनो आना वेठी मक्के पाक में या शाम जा महल हितों थी जैसा तो अदा मां जमीयत उलमा इस्लाम जो अदना कारकुन आया अज हथ बदी ताने न्यापो खणी आवा बाबा असा सभनी सैयदन जो असा जे मुर्शिदन जो इन दरगाहन जो बुजुर्गन जो शहीद इस्लाम जे फर्जंदन जो सभनी जो न्यापो इहो ही थवा बाबा इबादत कयो त अल्लाह जे दर जी कयो इताअत कयो त मदीने वाले साईं जी कयो खिदमत कयो त पांजे पी मां जी कयो सौदो सस्तो तव सब टोड़ जा साथी थी है कुरान जोड़ जो साथी थी हयाती ते कोई एतबार ना के अल्लाह वारे चवा जने मौत आयु त प्यारा प्यारो वंदई मोटा ए न सगंदई घणी लाश कांदी दफन लाए हलंदई मोटा ए न सगंदई अबो ए अमा भाव हर भेण प्यारी बटे लुड़क हारे थी खामोश वेहंदई मोटा ए न सगंदई कब्र में हलदई त हे कुरान हलदई हिन सा यारी रखो जे तो मा तो सा कब्र में भी गड पुल सिरात भी गड सिरात मीजान में भी गड इंशाअल्लाह तो के जन्नत जे दर ते भी कुरान छॾे ईंदो जिंदगी रही वरी तां सां मुलाकात अल्लाह मुझे कलमात के कबूल फरमाए व आखिर दावाना